कराची में ख़बर वासिर नासिर कराची के बोर्ड बेसन वाले इलाके में सकरवासी पिनू फ़कीर बारड़े मोहम्मद उमर के क़त्ल कंदड़ सिक्योरिटी गार्ड मोहम्मद चमन के गिरफ्तार करने में नाकाम थी वई है। गुज़िरियल ख़ैरात घुरंदड़ बारड़े मोहम्मद उमर के सिक्योरिटी गार्ड गोली हणी क़त्ल करे छो। ब्रेकिंग न्यूज़ समासा कराची मां शेयर कई पिया। कराची के बोर्ड बेसन वाले इलाके में सकरवासी पिनू फ़कीर बारड़े मोहम्मद उमर के क़त्ल कंदड़ सिक्योरिटी गार्ड मोहम्मद चमन के गिरफ्तार करने में नाकाम है। गुज़िरियल ख़ैरात घुरंदड़ बारड़े मोहम्मद उमर के सिक्योरिटी गार्ड गोली हणी क़त्ल करे छो हो। ख़बर वासा कराची में शेयर कई पिया। कराची के बोर्ड बेसन वाले इलाके में सकरवासी पिनू फ़कीर बारड़े मोहम्मद उमर के क़त्ल कंदड़ सिक्योरिटी गार्ड मोहम्मद चमन के गिरफ्तार करने में नाकाम है। गुज़िरियल ख़ैरात घुरंदड़ बारड़े मोहम्मद उमर के सिक्योरिटी गार्ड गोली हणी क़त्ल करे छो हो। कराची में तफ़सील मालूम कंदासीं इसाक सरकी का। जी इसाक। जी इसाक आगे कजो। फायरिंग के नतीजे में मारिजी वो जैसे तो फायरिंग में मुलविस जो सिक्योरिटी गार्ड है पुलिस जो चवण है तो गुजरियल रात भी उनकी गिरफ्तारी के लिए मुख्तलिफ इलाइक़नि में छापा हया आहिनि। जॾहिं त मौजूदा ॼाण के मुताबिक जो वाक़ियो जो इतफ़ाक़ी गोली लगन के करे पेश आयो है। इन हवाले से अञा ताईं पुलिस वाक़े जा जो CCTV फुटेज आहिनि उहा हथ करण में नाकाम थी चुकी है। जॾहिं त सिक्योरिटी गार्ड जो पंहिंजो जो उन इहो मौक़ुफ़ ॼाणायो आहे त जेको ॿारड़ो उनखे मां ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतकिल कयां पियो त उहो थॾे ते ई फोत थी वियो। रस्ते में जो ॿारड़े उनकी लाश के जो फिटी करण खां पोइ जेको गार्ड आहे वो भौ खां फरार थी वियो। जॾहिं त सिक्योरिटी गार्ड की गिरफ्तारी के लिए जेके छापा आहिनि उहे हया पिया वञनि। SSP साउथ असद राजा जो चवण है तो जेको गार्ड आहे उनकी गिरफ्तारी खां पोइ जेकी वकील सूरत हाल आहे उहा वाज़े थी वेंदी। जॾहिं त हिन महिल ताईं जेकी पुलिस आहे उहा गार्ड के गिरफ्तार करण में नाकाम थी चुकी है। पुलिस जो इहो भी चवण है त वाक़े वारे हंध तां जेके CCTV फुटेज आहिनि उहे न मिली सघिया आहिनि। इन हवाले सां जेकी जांच टीम आहे उहा जल्द जवाबदार के गिरफ्तार करे वठंदी ऐं पोइ जेकी सूरत हाल आहे उहा वाज़े थी वेंदी। जी मेहरबानी इसाक आगे करण लाइ।